मेहरबानी सभिनी दोस्तनि जी। तव्हां आयो ऐं असां फाउंडेशन बि पारां हिते वरी अचण सां सिलसिलो जेको शुरू कयो सिलसिलो पंहिंजे जाइ ते जारी आहे। ऐं हीअ असांजो हिते हिन वरी टियों लेक्चर थियो आहे। पहिरियों डिसंबर में असां कयो, ॿियो जनवरी में, टियों फरवरी में। असां कोशिशि कंदासीं त को महीनो ईअं ख़ाली न वञे, असां कंहिं न कंहिं मौज़ू ते उन ते ॻाल्हाईंदा हलूं ऐं ॻाल्हि ॿोल कयूं। ऐं जेतिरा बि दोस्त अचनि था जिन खे दिलचस्पी आहे यकीनन ओतिरा ईंदा। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे, जेतिरनि बि माण्हुनि खे दिलचस्पी आहे, हिकु माण्हू खे बि दिलचस्पी आहे त इहा सुठी ॻाल्हि आहे, उहो दिलि सां अचे थो। ऐं कल्ह असांजो ॾींहुं 24 ते हूअं तय थियलु हो जॾहिं असांजी मीटिंग थी हुई, पर इस्लाम कोट जा दोस्त हुआ यूथ फोरम जा, उन्हनि जॾहिं चयो त असां 24 ते असां करणु चाहियूं था, तव्हां अचो होॾां, त आउं होॾां वियुसि। ऐं उनजो मौज़ू हो शाह लतीफ़ जे शाइरीअ में तालीम जो तसवुरु। शाह लतीफ़ तालीम खे कीअं थो ॾिसे, हुनजी शाइरी असांखे कहिड़ी रहनुमाई करे थी। असां हुते सुठी ॻाल्हि ॿोल थी, शागिर्द प्रोफेशनल माण्हू, वापारी माण्हू आया हुआ ऐं तमामु सुठो बहस थियो। हिते असांजो अॼु मौज़ू सुरकापायती आहे। कती मती आयूं करे तंदु तयारु, कती मती आयूं करे तंदु तयारु, उटल ओॾाहीं थिए जेॾां पिरियनि पार, कापायतीअ करार पोरे मां पिरायो, मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जन, तन जो सराफन अणतोरियो अॻायो। हिन घटि करे सुर कापायती असां उनजे करे चूंडियो त कुझु सुर जिन ते अॻु में थियो आहे, पर कापायती निज अहिड़ो सुर आहे जेको इंसान जे हुनरमंदीअ सां, इंसान जे कारीगरीअ सां, इंसान जे किर्त सां, इंसान जे किर्त में तख़लीक़ी सघ सां तालुक़ु रखे थो। उनजे करे असांजो ख़्यालु हो त असां थर में वेही इन ॻाल्हि ॿोल ते ॻाल्हायूं त असां उन कम खे कीअं ॾिसूं था, शाह लतीफ़ उन कम खे कीअं ॾिठो हो ऐं उहो कमु दुनिया में कीअं हले थो। मुंहिंजी हिकिड़ी तमामु मुख़्तसिर उन में प्रेज़ेंटेशन आहे, पेशकारी आहे, जंहिं पेशकारी खे जेकॾहिं असां मुख़्तसिर ॾिसूं त थोरी घणी इंसान जी तारीख़, सोसाइटी कीअं ठही, उन में स्किल्स कीअं डेवलप थिया ऐं सिंध जी इकोनॉमी कीअं रही आहे, ऐं उनखां पोइ शाह लतीफ़ जो असां उन तनाज़ुर में जेको उनजो आहे स्किल्स जो कॉन्सेप्ट सुरकापायती में उनखे ॾींदासीं ऐं असां ॾिसंदासीं त उहो असांजी कहिड़ी रहनुमाई करे। ह्यूमन हिस्ट्री खे जॾहिं असीं ॾिसूं था त इंसान मुआशरा कीअं ठाहिया, छाकाणि त इंसान जॾहिं फितरी हो त उनखे कंहिं शइ जी ज़रूरत न हुई ऐं पहिरियों दफ़ो हुन मुआशरा अची तॾहिं ठाहिया आहिनि जॾहिं हुन ॿनी ॿारो पोखणु शुरू कयो आहे, माल धारणु शुरू कयो आहे। इहे ॿ साइंस मिलनि थियूं इंसानी तारीख़ में त इंसानु स्टेशनरी इन्हनि ते अची थियो आहे। ऐं अॼु ताईं जेको अमुन इंसान में आहे उहो किर्त करण वारनि माण्हुनि में आहे, जेके स्टेशनरी थी वेही था रहनि, जेके माण्हू रुलनि था, हलनि था दुनिया में, लाॾाऊ आहिनि, नोमैड्स आहिनि, उन्हनि में अमुन आहे। छाकाणि त जंहिं माण्हू अची पंहिंजी ॿनी पोखी, उनजी उन ॿनी ऐं धरतीअ सां, उन कल्टिवेशन सां उहा मोहबत थी जो न हू उनखां पाण परे उन थियणु चाहियो थिए, न जेकेॾांहुं वञे त उनखे तरीअ ते खणी या मथे ते खणी वञी कान थो सघे। उनजे करे हू उते स्टेशनरी थी वेही रहियो। जेको माण्हू स्टेशनरी थी वेही थो रहे उहो अमुन लाइ सोचे थो, उहो इहो नथो सोचे त आउं हरू भरू कंहिं सां अजायो को तनाज़ो कयां ऐं ईअं आउं अॻिते वधां। ॿी उनखे जेका ज़रूरत थी उहा माल जी हुई ऐं हुन चौपायो माल धारियो, उन मां हुन पंहिंजी जेका मैशियत हुई, खाइणु पीअणु, उहो शुरू कयो। ईअं इंसानी तारीख़ जा इहे ॿ वॾा जेके हुनर आहिनि उन्हनि मां इंसान जी मैशियत शुरू थिए थी। ह्यूमन सोसाइटी जेका आहे उहा ईअं थी वधी, हिकिड़े हंधि तां अचे थी, ॿिए हंधि ते अचे थी।
सभ खां पहिरीं त जॾहिं असां साइंसी तौर ते उनखे ॾिसूं था त बाफ़ आहे, बाफ़ खां पोइ जेको बर्फ़ जीअं जितां अलॻि थी आहे ऐं धरती थोरी निर्वार थी आहे, उते इहे ॿूटा ॿूटा थिया आहिनि। ईअं हिकिड़ो हिसो आहे जिते माण्हू अची आबादी कई आहे। हेसि ताईं जेका इंसान जी तारीख़ आहे उन में इहो लिखियलु आहे त दुनिया जी पहिरीं तहज़ीब दजला ऐं फ़ुरात नदियुनि जे विच वारी आहे। दजला जंहिंखे टिग्रिस चइबो आहे अंग्रेज़ीअ में, फ़ुरात खे यूफ्रेट्स चइबो आहे। उन्हनि ॿिन्ही जे विच में हिकिड़ो नंढो दोआबो आहे। हिते सभ खां पहिरीं इंसान जा मुआशरा ठहिया। पर जेकॾहिं क्रोनोलॉजी ॾिसजे थी ऐं उतां जे शयुनि खे वेही तोड़जे थो त मोहन जे दड़े जी तहज़ीब उन खां अॻु जी आहे। ऐं मोहन जी दड़े जी तहज़ीब खे असां वटि जॾहिं हिन वक़्तु माण्हू ॾिसणु शुरू कनि था त उनखे ईअं था सोचनि ॼण उहा का सिंध सूबे जी तहज़ीब आहे। ईअं ई न आहे। मोहन जे दड़े जी तहज़ीब उन जूं हिन वक़्तु जे साइट्स जेके पधरियूं थियूं आहिनि उहे 2500 आहिनि ऐं उहे 2500 थ्रू आउट सब कॉन्टिनेंट आहिनि। ईअं न आहे सिर्फ़ु मोहन जे दड़े जो मतिलबु रुॻो उहो हिकिड़ो शहर हो, उन जेॾा शहर। तंहिंखां पोइ मोहन जे दड़े जी ख़ुदि जी जेका खोटाई आहे उन लाइ बि इहो आहे त इहा हिननि सिर्फ़ु अंग्रेज़ माहिरनि 10% कई, उनखां वधीक उन्हनि न कई। छाकाणि त वधीक करण में जेका हुननि जी पुराणी सिविलाइज़ेशन जी थ्योरी आहे उहा रद्द थी थिए, छो त क़दीम तहज़ीब हीअ थी वञे। उनजे करे मोहन जो दड़ो ओतिरो खोटिजी न सघियो ऐं उनखे खोटिजणु खपे। ईअं लॻे थो त तहज़ीबूं असां वटि हलियो आहिनि। उन मोहन जे दड़े मंझा कणिक जा दाणा हथ अचनि था, उन मोहन जे दड़े मंझा या मेहरगढ़ मंझा अजरक जा टुकड़ा उही उन वक़्त जा रंगियल उन जो माना उनजी फुलियार नज़र अचे थी, उन ते उहे शयूं चिटियूं बीठियूं आहिनि। त इहे सभु शयूं ॿुधाइनि थियूं त इहे माण्हू इन खां अॻु यकीननि तहज़ीबूं ठहियूं हूंदियूं तॾहिं वञी हिते सुधरी आया हूंदा। हिकु ॾींहं में त माण्हू का बि शइ कान थी ठहे या एतिरी मेच्योर कान थी थिए। ईअं इंसान जो उहो फितरत वारो जेको सिरिश्तो हो उहो हलंदो, हुनखे ज़रूरत पई त हू कुझु पंहिंजा कमकार करे हुन खेड़ीअ जो ऐं हिन जो हर वाहण जो बनीअ सां सभु जेतिरा बि कमकार लाॻापियल आहिनि उहे इंसान सभ खां पहिरीं कया आहिनि। माल धारण जा कमकार, माल खे पालण जा कमकार, उहे सभु इंसान सभ खां पहिरीं कया आहिनि। उनखां पोइ हुन मुख़्तलिफ़ क़िस्म जी किरत शुरू कई आहे ऐं उन किरत कंदे कंदे हुन वरी छा कयो आहे त कुदरती वसीलनि खे विकिणणु शुरू कयो। हितां इंसान जी बदकिस्मती शुरू थी थिए। कैपिटलाइज़ेशन ऑफ नेचुरल रिसोर्सिस मां इंसान पंहिंजे पहाड़ ते रंबो हयो आहे, पंहिंजी पहाड़ में कुहाड़ी आई आहे ऐं हुन जॾहिं ईअं करणु शुरू कयो पोइ हर का शइ विकिजणु लॻी ऐं ईअं उहो वक़्तु आयो जो इंसान जा स्किल्स बि विकिजनि था। उहे स्किल्स जेके अॻे हू ईअं ई ॾींदो हो या उहे स्किल्स महज़ पंहिंजे सर्वाइवल लाइ कंदो हो, उहे स्किल्स ज़रूरत खां हटी करे हिकिड़ी अहिड़ी सरप्लस कमोडिटीअ जे सूरत में थी विया जो माण्हू हुननि खे विकिणे थो। किथे किथे माण्हू जा रज़ामंदीअ सां त विकिजनि था, अञा बि ठीकु आहे। किथे किथे माण्हू जा स्किल्स बिना माण्हू जे रज़ामंदीअ जे बि विकिजनि था। माण्हू खे मजबूरनि शयूं या कमकार करणा पवनि था। उन्हनि हालतुनि में सिंध जी जेकॾहिं असां इकोनॉमीअ खे ॾिसूं था त सिंध जो मौजूदु सिंधू नदीअ जो वहणु उनखां अॻु जॾहिं हुन में अंग्रेज़नि जे दौर में बैराज हुन ते ठहनि था, बैराजनि खां अॻु सिंधू नदी न हुई, सिंधू दरिया हो, सिंधू समंदर हो, समुंड जेॾी हुई। छाकाणि त उहा जॾहिं फ्लडिंग ईंदी हुई तॾहिं हितां बि वहंदी, हुतां बि वहंदी, हुतां बि वहंदी। ईअं हुन जा जॾहिं अरब अचनि था तॾहिं 20 खनि वहुकरा ऐं उहे सभई वहुकरा सैराब कंदा हुआ। थोरो घणो हुन ते आबादी थींदी हुई त जेको इंडस डेल्टा आहे या सिंध जो सॼो दोआबो आहे, इहो दोआबो आबाद रहियो आहे। उते फसल थींदा रहिया आहिनि, उते माण्हू माल धारींदा रहिया आहिनि ऐं उतां जे माण्हुनि जो मुखी धंधो ज़रायत रहियो आहे। हिन वक़्तु सिंध जी जेका इकोनॉमी आहे उहा मुखी तौर ते ज़रायत आहे। उन ज़रायत मां माण्हू वटि कुझु खाधे जा फसल आहिनि, कुझु रोकड़ वारा फसल आहिनि जिन खे कैश क्रॉप्स चइबो आहे। ऐं कैश क्रॉप्स में
जेको कपाह जो फ़सुलु आहे उहो असां अॼुकल्ह न पोखियो आहे। कपाह जो फ़सुलु बि असां वटि किन ज़माननि खां हले थो। ऐं जॾहिं सिकंदर आज़म हिते अचे थो त सिकंदर आज़म उते उनजा माण्हू अचनि था त उहो ॾिसनि था जॾहिं इहा कपाह जा उन वक़्त में इहे ॾेना हेॾा वॾा थींदा हुजनि त हू पाण में इहो चवनि था या उन्हनि लिखियो आहे त छा हिते उन वणनि में बि थींदी आहे छा? हुननि वटि उन जो तसवुरु हो त अहिड़ी उन थिए थी जेका सिर्फ़ु रिढुनि ते थिए थी। हुन चयो हिते उन वणनि में बि थींदी आहे छा? ऐं उन दौर में बि जेको सुठे में सुठो कपिड़ो हूंदो हो, जॾहिं अञा ग्रीस में उन सॼे इलाइक़े में इहो न ठहंदो हो तॾहिं बि असां वटि इंतिहाई बारीक तरीन कपिड़ो मलमल जो ठहंदो हो, जंहिंखे सिंधण मलमल चवंदा हुआ। उन्हनि यूनान जे तारीख़दाननि ॿिन्ही टिनी सिंधण मलमल जो ज़िक्र कयो आहे। त हाणे तव्हां सोचियो त जेके माण्हू उन वक़्त में जंहिंखे 2,500 साल थिया आहिनि, सिकंदर आज़म आयो आहे 336 आहे या एतिरो कुझु BC आहे, माना 300-400 वरे हिननि खां मथे 2000 खां थियनि था वञी, त उन वक़्त में जेकॾहिं एतिरा माण्हू उहे रिफाइंड हुआ, मलमल ठाहींदा हुआ, मलमल पाईंदा हुआ, त दे वर वेरी मच स्किलफुल पीपल। उहे जेके माण्हू हुआ उहे तमामु घणा हुनरमंद हुआ। पोइ उन्हनि जो हुनुर मुख़्तलिफ़ नमूननि सां थियो। अज़ान थिए थी? हले थी न? महिरबानी। सो उन खां पोइ माण्हूअ जो स्किल ऐं उन लाइ जेको रॉ मटीरियल आहे उहो बि इन्हनि ॿिन्ही मेन शयुनि मां असांखे मिले थो। हिकिड़ी ज़राअत आहे, ॿियो माल आहे। ऐं पोइ अञा बि घणो अॻिते अची असां उनखे वधीक मशीनी कयो आहे अची, पर उन मशीनी ते ॾाढो देरि सां पहुता आहियूं। ऐं जॾहिं असां मालदारी, ज़राअत ऐं हुनुर टिनी खे सुहिणी शकिल में ॾिसूं था त उहे सॼी सिंध में हिन वक़्तु बि मिलनि था। असां वटि अञा बि सुठे नमूने मिलनि था। असांजी ज़राअत जेतोणीकि हिन वक़्तु उहा बारानी ज़राअत आहे, हिन वक़्तु उहा कंहिं नदीअ जे पीच जी न आहे, पर असांजो माण्हू अॼु बि ज़राअत सां तमामु घणो प्यारु करे थो, माल सां तमामु घणो प्यारु करे थो। माल खे ईअं सम्झे थो ॼण पंहिंजो रिश्तेदार हुजे। जॾहिं हू भटारो लफ़्ज़ चवे थो न, त भटारो जो मतिलबु इहा रियल रिलेटिव आहे ॼण हुनजो। जिन खे बि खीरु पीए थो उन्हनि खे हू ईअं सम्झे थो। तंहिंखां पोइ असांजे जॾहिं माल खे ॾिसूं था ऐं तव्हां मोहन जे दड़े जे सभिनी मोहरुनि खे ॾिसूं था त उन्हनि ते जंहिं ढगे जी शकिल आहे उन जी शिकिल असांजे पारकर जे विढियारी नसुल सां मिलंदड़ आहे। हीअ नसुल सिर्फ़ु हिते मिले थो, बाक़ी किथे बि माल जो नसुल न आहे। उनखां पोइ असां वटि सॼी सिंध में जॾहिं हथ जो हुनुर शुरू थियो, आॾाणा ठहिया, कपाह कतबो हो, उन मां सामान सड़ो ठहंदो हो। असां वटि उन कतबी हुई, कपाह कतबो हो, ॿई उन्हनि मंझा माण्हू जे ख़ासि करे केश जूं जेके ज़रूरतूं हूंदियूं हुयूं से उन मां पूरियूं थींदियूं हुयूं। अन्न वग़ैरह थोरो थींदो हो, उन मां माण्हू खाईंदा पीअंदा हुआ, ॿियो माल खे चारींदा हुआ। ऐं ॿियो बार्टर इकॉनमी हुई माण्हुनि जी, माण्हू कुझु शयूं ईअं ॾींदा वठंदा हुआ। खीर पाणी मुफ़्त जो, इहो ट्रेडिशन असां वटि रहियो आहे अॼु ताईं आहे, घटियो आहे। त माण्हू
माल ॾोझो ॾियनि था हिक ॿिए खे, ढगी कंहिंखे ज़रूरत पवे थी ॾोझी ॾियनि था, ॿकरी ॾोझी ॾियनि था। ऐं उनखां सवाइ खीर, धोरो, लस्सी ऐं मखण एतिरा फ्री ऑफ कास्ट हिन वक़्तु बि असांजे ॻोठाणे इलाइक़नि में ॾिना वञनि था। ग़रीब माण्हू जो ॿारु ॼमे थो त उनखे जॾहिं मखण जी ज़रूरत पवे थी त ॻोठ में जंहिं घर में मखण आहे उतां खां मखण अचे थो, बाक़ी का मार्केट त आहे कोन जो उनखे मखण पैसनि सां मिले। ईअं लस्सी उन्हनि माण्हुनि वटि जिन खे न आहे उन्हनि खे मिले थी, करे थी। हाणे जेतोणीकि वधीक विकिरे जो रवाजु पियो आहे, पर न पोइ बि इहे शयूं आहिनि। अहिड़े नमूने ख़ुदि माल जा ॿिया जेके हुआ उनजा वार कतरे, उन्हनि मां जा स्किलफुल शयूं ठहंदियूं हुयूं, रसा, मुहारूं या ॿिया माल खे थोरो घणो ॿधण करण जूं शयूं, उहे सभु, या असां घरनि में विछाइण जूं शयूं, इहे सभु ठहियूं रहियूं आहिनि असां वटि, उन मां जा माल मंझा ई निकितियूं आहिनि। त ईअं सिंध जी इकानमी उतां थींदी हिन वक़्तु जंहिं सूरत हाल में अची बीठी आहे, उन में एग्रीकल्चर फोकस्ड आहे, पर उन में कैश क्रॉप्स फोकस्ड आहिनि। फूड क्रॉप घटिजंदो वञे थो ॾींहों ॾींहुं, छाकाणि त फूड क्रॉप खां हुन में रिटर्न वधीक आहे, माण्हू मुनाफ़े जे करे हर शइ छॾींदो वञे थो। ऐं कणिक वग़ैरह थिए थी, उहा बि कणिक असां वटि, असांजो जेको निज नस्ल हुआ कणिक जा ॿिज, उहे थोरी उपत ॾींदा हुआ। हीअ विलायती सभु जेनेटिकली हिकिड़ी फैब्रिकेटेड कणिक आहे, जंहिंमां जा उपत त घणी अचे थी, पर उन कणिक में न उहो लास आहे न उहा ताक़त आहे। सिंधी चांवर हिन वक़्तु बि तव्हां किथे चाढ़ियो उन ॿिज जो, तव्हांखे किलोमीटर ताईं उनजी ख़ुशबू ईंदी। कणिक या इवन असांजी बाजुर आहे, त असांजे बाजुर सां, माना थर जे बाजुर सां बाक़ी बाजुर किथे जी बि को उन जहिड़ो मुक़ाबिलो नथी करे। त इहा सॼी इकोनॉमी आहे, उन में जेको इंडस प्लेन जो हिसो आहे उनजी थोरी घणी ख़ुशहाल आहे। काछो तव्हां ॾिसंदो त सफ़ा मिसकीन माण्हू आहिनि, किथे को ईअं बरसाति पवे थी जूअर थिए थी, ॿियो कुझु कोन थो थिए, उते बि हथ जा हुनर आहिनि, उते बि थोरो घणो इहो जेको मायूं वग़ैरह ठाहींदियूं आहिनि इहो आहे, भरींदा आहिनि, कंदा आहिनि। असांजो इलाइक़ो आहे, असां वटि हर ॿिए टे साल ॾुकार ईअं महिमान वांगुरु ठका कयो बीठो आहे ऐं बरसातूं कोन थियूं पवनि, त हिते असां वटि बि हिन वक़्तु ताईं स्किल्स आहिनि। हैंडीक्राफ्ट घरनि में तमामु घणो थिए थो। हाणे उहो माल जे वारनि वारो कमकार त घटिजी वियो आहे, पर पोइ बि उन मां जा कुझु शयूं ॿियूं ठहनि थियूं। ईअं हिकिड़ो स्किल रिसोर्स बेस असां वटि बि आहे, जंहिंमें नेचुरल रिसोर्स ते भाड़ियो वञे थो ऐं उन मां माण्हुनि जी इकोनॉमी वधे थी। असां वटि इन इकोनॉमीअ जो ज़िक्र करण जो मतिलबु इहो हो त असांजी नंढे खंड जी इकोनॉमी, जॾहिं आउं उनखे इकोनॉमीअ खे ॾिसां थो त दुनिया में हिकिड़ो मॉडल आहे कैपिटलिस्ट इकोनॉमी आहे, ॿी सोशलिस्ट इकोनॉमी आहे जेका कम्युनिस्टनि जी हुई, त ज़ाती मिल्कियत कंहिंजी कोन्हे, मिल्कियत गॾियल हूंदी, जंहिंखे जेतिरी ज़रूरत पवंदी उहो ओतिरी वापराईंदो। हुननि प्रैक्टिस में उहा न हलाई, उनजे करे फेल विया, अदरवाइज़ इहो आहे सुठो मॉडल ॾाढो। असांजी इकोनॉमी नेचुरल इकोनॉमी आहे, उनजो जेको बुनियादु नज़र, हाणे हिन वक़्तु असीं कैपिटलिस्ट इकोनॉमीअ जे असर हेठि आहियूं, उहो जो हलूं था, पर नंढे खंड जी इकोनॉमी नेचुरल इकोनॉमी, माना जेतिरा तव्हां नेचुरल रिसोर्स जेके आहिनि उहे एक्सट्रैक्ट कयो, ओतिरो वरी वापसि रिप्लेनिश कयो। मिसाल असां वटि वण जेके हुआ उन्हनि खे ईअं चई न वढियो वेंदो त हीउ फ़क़ीर वण आहे, जे वढींदो तव्हांजे घर में कुझु न रहंदो। हाणे माण्हू डिॼे थो रोइड़े खे न हणंदो तक, पर जॾहिं इहा मिथ टुटी, हाणे माण्हू रोइड़े जूं ट्रकुनि जूं ट्रकूं भरिजी अचनि थियूं। माण्हू ईअं खीर ॿियूं शयूं ॾींदा हुआ, कंदा हुआ, ॿिया जेके सूंह वारा जानवर आहिनि, सुठा जानवर आहिनि, हलंदा आहिनि, उन्हनि जो नालो न वठंदा हुआ, ईअं विकिणंदा न हुआ जीअं हिन वक़्तु शयूं विकिजनि थियूं। मोर विकिजे थो, हरण विकिजे थो। त असांजी इकोनॉमी नंढे खंड जी, उनखे जेकॾहिं अॼु बि वरी वापसि पंहिंजे मॉडल में को माण्हू इकोनॉमीअ जो रिसर्चर वेही वञी छेड़े ऐं उनखे वरी वापसि खणी उते अचनि, त उहा नेचुरल इकोनॉमी आहे। ऐं नेचुरल इकोनॉमीअ में दुनिया जी बका आहे। तव्हां वसीला खपाईंदा 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 केॾांहुं वेंदो न, तव्हां रुॻो नफ़ो वञी हुन मां कढंदो, सुभाणे वसीला न रहंदा ऐं दुनिया धड़ाम करे ख़तमु थी वेंदी। केॾांहुं सर्वाइवल ई कोन्हे माण्हू जो। अरबें डॉलर पाणीअ जे अधु गिलास या तेल जे लीटर जो बदल थोरी आहे, कुझु ई कोन थो तव्हांखे हुन मां निकिरी सघे। उनजे करे जेको इकोनॉमी आहे
उन ते फोकस करिणो आहे त उहा भली स्किल बेस हुजे कहिड़ी बि हुजे उनखे मैकनाइज़ बि कयो, पर एसि ताईं मैकनाइज़ कयो जेसि ताईं उनखे नेचर खे सपोर्ट करे। जिते नेचर खे सपोर्ट नथी करे उते उहा इकनॉमी तव्हांजी ॻिची में पवंदी। तव्हां ट्रैक्टर हलायो था ॿनियुनि में, तव्हांजो नुक़सानु थींदो। सुभाणे असांजूं ज़मीनूं सभु उधड़ी वेंदियूं। थर में फेल मॉडल आहे, रूबरू बैराज खे ॾिसी उन जहिड़ो न कजे। दुनिया में हर हंधि जे धरतीअ जो पंहिंजो नमूनो आहे ऐं उतां जी इकोनॉमी उन हिसाब सां ई हलंदी। उनखे तव्हां ॿियो को बि मॉडल आणे कटे उते रखंदव त उहो मॉडल बि न हली सघंदो, उहा धरती तबाह थी वेंदी। तंहिंजे करे धरतीअ खे उहो जो हलाइणो आहे जीअं उनखे कुदरत ठाही आहे उअं ई उनखे हलाईंदो नेचुरल शेप में, तव्हां न बुख कड़ंदो न मरंदो ऐं अॻिते वधंदो। इन हिसाब सां असां वटि हिते थर में बि इहे आॾाणा इहे उन जूं शयूं ठहंदियूं हुयूं, हाणे घटिजी वियूं आहिनि। हाणे उन में सभु धाॻो वग़ैरह अचे थो, हथरादू ठहियल, ऐं जेको असांजो हुनुर वग़ैरह आहे उहो बि ॿी हिकिड़ी शकिल इख़्तियार करे वियो आहे। ऐं उन में जेको इक़्तिसादी अहमियत अॼु बि न आहे, जेतोणीकि उन में एक्सप्लॉइटेशन वधीक आहे, मिडल मैन जी एक्सप्लॉइटेशन अॼु बि आहे, पर उन जी इक़्तिसादी अहमियत अञा नथी थिए। सो इन सॼे पस मंज़र में शाह लतीफ़ जो सुर कापायती खे असीं थोरो घणो पढ़ंदासीं ॾिसंदासीं त उहो छा थो ॿुधाए। ऐं शाह लतीफ़ हुन जे बारे में थोरो मुख़्तसरनि जेकॾहिं ईअं ॻाल्हाइजे त असांजी ज़ुबान, असांजो फ़िक्र ऐं असांजो नज़रियो हिन धरतीअ जो जेकॾहिं कंहिं कानसाई शकिल में, कंहिं मुनासिब शकिल में ऐं मुतवाज़न शकिल में आहे त उहो शाह लतीफ़ जो रिसालो आहे, उन में पेश थियल ख़्यालु आहे। असां दुनिया जूं अलाए केतिरियूं शयूं खणी अची हिते जेकॾहिं आज़माईंदासीं, हर धरतीअ में उहो ई ॿूटो लॻी सघंदो आहे जेको उन धरतीअ जो हूंदो, जंहिंखे उहा धरती साज़गारी ॾे। साज़गारी धरती न ॾींदी त उते को ॿूटो न लॻी सघंदो। फ़िक्र हूंदा, दुनिया जा वॾा फ़िक्र हूंदा, आज़मायल फ़िक्रनि के किथे नाकाम थी वञनि था, हली वञनि था, दुनिया में का बि शइ रिपीट नथी थिए, पर लतीफ़ जो फ़िक्र मुतवाज़न फ़िक्र आहे। उनजे करे असीं सम्झूं था जेसि ताईं असां वटि का ॿी शइ अचे तेसि ताईं उहो असांखे कमु ॾींदो रहंदो। उन असांजी ॿोली बचाई आहे, उन असांजे ख़्याल खे बचायो आहे। लतीफ़ न रुॻो पंहिंजे दौर जो शाइर आहे, पर लतीफ़ पंहिंजे दौर खां घणो अॻिते जो बि शाइर आहे। सुर कापायती कतण जे किर्त सां सॼो तालुक़ु रखे थो, पर शाह लतीफ़ जी हुनमें सॼी कैरेक्टराइज़ेशन आहे। ईअं न आहे त उहो रुॻो का कतण जी ॻाल्हि करे थो त कतण कीअं थींदो हूंदो। कापायती जनरल टर्म आहे उन्हनि माण्हुनि लाइ जेके इहो कतण जो कमु कंदा हुआ, कतण रखंदा हुआ, वठंदा हुआ, खणंदा हुआ, ॾींदा हुआ। ऐं उन वक़्तु तमामु घणो कमु कपाह जो थींदो हो, ऐं जिते माल हो उते उन जो कतण जो कमु थींदो। उन जे करे कतण जी सरगर्मी तव्हां मां ख़बर न आहे केतिरनि माण्हुनि ॾिठी आहे। जंहिं बि ॾिठी हूंदी उनखे अंदाज़ो थींदो त उहो हिकिड़ो वॾो पेचीदो प्रोसेस आहे ऐं उहो मामूली कमु न आहे। दुनिया में जेके प्रोसेसिस आहिनि उहे ई माण्हू खे सेखारीनि था। माण्हू प्रोसेस ठाहे थो, पोइ उहो प्रोसेस जीअं हलंदो रहे थो, माण्हू उन मां 100 सबक़ हासिलु करे थो, पंहिंजी बाक़ी ज़िंदगीअ जी सॼी तमसील उन ते जोड़े थो। जेतिरा प्रोसेस आहिनि माण्हू उन्हनि मां सिखियो आहे, वरी माण्हू ठाहे थो, रिप्लिकेट करे थो, वरी उहो प्रोसेस अॻिते हले थो। तव्हां कंहिं बि किर्त वारे हंध ते हली वञी वियो त तव्हांजी अखि जेका आहे न उहा इंगेज रहंदी। तव्हां ॿियो को कमु न करे सघंदो। हीअ खुड़को शइ पे कंदी, उनखे निहारींदो, वरी ॿी शइ हलंदी, छाकाणि त उहे सभु शयूं हिकिड़े नए रूप में हलंदियूं रहंदियूं। ईअं किर्त हिकिड़ो वॾो प्रोसेस आहे, चाहे उहो कतण जो कमु हुजे, लोहार जो कमु हुजे, सोनारे जो कमु हुजे, खटीअ जो कमु हुजे, वाढे जो कमु हुजे, या हिन जदीद दौर जो सॉफ्टवेयर टेक्नोलॉजीअ जो कमु हुजे। इहा समूरी किर्त आहे। ऐं किर्त ज़माने सां पंहिंजा मीन्स बदिलाए थी, पर ह्यूमन माइंड खे साॻी नमूने डाइवर्ट करे थी। पंहिंजे ज़माने में हर का शइ किर्त वणे थी। हींअर कंप्यूटर मौजूदो लॻे थो, उनजी सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी जी शयूं नयूं ऐं ॾाढियूं मथे लॻनि थियूं, पर जॾहिं हीउ कतण जो हुनुर हलियो हूंदो तॾहिं यकीननि हीउ बि पंहिंजे दौर जो हिकिड़ो नओं हुनुर थी हलियो हूंदो। का शइ जॾहिं नई हली हूंदी त उन कीअं माण्हुनि खे मोहित कया हूंदा। हाणे कतण जी जेकॾहिं असां उहा सॼी शइ ॾिसूं त
उन में जेका मुखी कल इस्तेमालु थिए थी उनखे अरट चइबो आहे, अरट बि चवंदा आहिनि सिंधी। अरट जंहिं अरट में हिकिड़ो फीथो आहे, पर फीथो ताड़ियुनि वारो फीथो आहे, ऐं उहो फीथो 2 स्टैंड आहिनि उनजे विच में लॻियल आहे, साम्हूं नंढड़ा 2 पागा आहिनि, उते ॿी हिकिड़ी शइ लॻे थी। हीउ फीथो आहे, फीथे जो हथियो आहे, फीथे मथे सनड़ा हिकिड़ा ईअं धागे सां सॼो फीथो जेको हूंदो आहे सो गुथियल हूंदो आहे, जीअं उन मथे हुनजी उहा डोरी हली सघे, उनखे माल चवंदा आहिनि। अरट जो फीथो आहे, साम्हूं 2 जेके पागा नंढड़ा मुठीअ जहिड़ा थियनि था, उन मंझि जंहिं शइ ते कतजे थो उते लोह जी हिकिड़ी सन्ही शइ ठहियल लॻे थी, जंहिंखे टक चइबो आहे। ही उहे टर्म आहिनि जेके हिन वक़्तु राइजी न आहिनि, न ॾिठा, जिन न ॾिठा आहिनि उन्हनि खे त यकीननि ख़बर ई कान्हे त ट्रक लॻंदी आहे, ऐं ट्रक जंहिं शइ में अटकाइबी आहे उहा शइ चम जी आहे, पर उहो चम मख़सूस हंध जो आहे, उहो आम चम उते बीहे नथो। माना अहिड़ो चम आहे जेको सिधो थी ईअं बीहे, उन अंदरि ट्रक थियण जे काठी बाठी अंदरि ट्रक माना हले नथी, उहो वर्क नथी करे, उनखे चमोठी चइबो आहे। उहा चमोठी घणो करे जानवरनि जे हिन हिसे जो जेको कुझु जानवर आहिनि उन्हनि जे मां उहो सख़्तु खल जिन जी आहे उन्हनि जी ठहियलु हूंदी आहे, उनखे मुसलसल तेल हणंदा रहंदा आहिनि, उन में उहा टक हूंदी आहे। माण्हू हलाईंदो आहे ऐं उन हथे सां घुमंदो आहे अरट, ऐं हितां हथ में उनजो बुड़ो झलिबो आहे, बुड़े मां सनड़ी तंद निकिरंदी आहे, ऐं उहा तंद उन टक ते वेठजंदी रहंदी आहे, ऐं उहा अहिड़ी गोटी हिकिड़ी नंढड़ी यार्न ठही वेंदो आहे, जॾहिं भरिजी वेंदो आहे तरे वरी उनखे लाहे रखिबो आहे, ऐं ईअं उन टक खे सदाई सिधी सुठी ऐं लसी हालत में रखिबो आहे। जेकॾहिं टक में थोरो बि वर वटि थी वियो त उहा टक सुठो न कतंदी, ऐं ईअं अञा उन सां इंतिहाई बारीक नाला टर्म्स आहिनि, पर उहे सभु उन ख़ुदि जेकॾहिं अर्ट मिली सघे त माण्हू हुन ते सम्झाए सघे थो, अदरवाइज़ त या का शक्ल हुजे डिमॉन्स्ट्रेशन बि करे सघिजे थी त ईअं हूंदो। पोइ उन कतण खां पोइ वरी उन सुट खे शक्ल में खणी वेंदा हुआ, ऐं उहो जेका उनजी यार्निंग थींदी हुई उनखे ओपण चइबो, ओपणियूं हूंदियूं हुयूं ऐं ओपरा हूंदा हुआ, जिन ते ओबींदा हुआ, गॾु करे उन्हनि जूं छड़ियूं वग़ैरह ठाहे रखंदा, जीअं उन मां सुभाणे जेकॾहिं को कपिड़ो ठाहिजे थो त उहो उन टाइम रेडी टू यूज़। ऐं हूअ पोणी जेका आहे ठहंदी हुई, जेकी गोटी हूंदी, उहा पोणी उनजे नाले सां असां वटि हिकिड़ी मिथ आहे, उहा पार्कर जे चेन डेरो जेको पोणी डेरो आहे उन सां गंढा पियल आहे। त परियां जेको आहे जॾहिं असां बोधेसर वञूं था, बोधेसर जे मस्जिद जे परिएं पासे जेको मथां थोरो ॾही वियो आहे, जैन मंदर था चओ था, मंदर न आहिनि, ॾेरा आहिनि, हुन में उहो पोणी ॾेरो आहे। हिकिड़ी औरत बि हुन इहे पोणियूं ठाहे रखियूं, हिकिड़ी पोणी बचाए रखंदी हुई, ऐं एट द एंड ऑफ डे हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो उन्हनि पोणियुनि मां एतिरा इहे पैसा थिया जो उन माई इहो मंदरु जोड़ायो, उन करे उन मंदर जो नालो पोणी ॾेरो। ॿियनि मंदरनि जा नाला न आहिनि, ॻोठनि जे नालनि ते आहिनि, उन ॾेरे जो नालो पोणी ॾेरो। ऐं उन पोणी ॾेरे जे सामान जेके हिकिड़ो 2 ॾेरा पिया आहिनि उहे जीननि जा न, उनजी स्ट्रक्चर तव्हांखे बि नज़र। सो ईअं पोणियूं पिञाइण हूंदो हो, ऐं उहो उन सॼे खे हिनखे हिननि शयुनि खे कयो आहे शाह लतीफ़ ज़िक्र। शाह लतीफ़ जो रिसालो उनजो पहिरियों छापो 1866 में हिकिड़ो जर्मन पादरी हो अर्नेस्ट ट्रम्प, उन पंहिंजे शौक़ सां छपायो, या उनजी महिरबानी आहे जो पहिरियों दफ़ो असांखे उहो छापो मिलियो। उहो हेॾो ॾुखियो हुन वक़्त में सिंधी छापण, माना सिंधी हाणे अची छपाणी, जॾहिं कंप्यूटर आयो आहे तंहिंखां अॻु ॾुखी हूंदी, पर उन वक़्त में तव्हां सोचो त 1864 में ऐं उन जर्मनी जे हिकिड़े शहर में वञी छपायो, हिकिड़े हिकिड़े अखर जूं काठड़ियूं ठाहे करे, ऐं उहो उन में पूरी शाइरी त कान्हे, पूरा सुर कान्हे। ट्रम्प साहिब जी छोकिरी
पढ़ंदी हुई शाह जो रिसालो शौक़ीन उनजे करे आयो जो उनखे वापरणी आहे ही उहो रिसालो इहो हुनजो रीप्रिंट आहे ऐं हिनखे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त हिन जी जेका छपाई आहे उहा ॾाढी ॿिए नमूने जी आहे बल्कि नओं माण्हू हुनखे सवलो पढ़ी न सघंदो त हुन वक़्तु जेतिरा अखर हुआ उहे अखर हुन हया आहिनि पर वरी थैंक्स टू हिम ऐं असांखे हिकिड़ी शइ लिखती सूरत में मिली वई ऐं हुनखां अॻिते सालनि जो कमकार थियो 50 खां वधीक हिन वक़्तु ताईं रिसाला छपिजी चुका आहिनि ऐं वरी बि ईअं इन्हनि आलमनि जूं महिरबानियूं आहिनि हीउ ताज़ो तरीन वर्शन आहे हार्वर्ड यूनिवर्सिटी छपारायो आहे शाह जे रिसाले जो अंग्रेज़ी तर्जुमे सां हीउ उनजे करे अहमियत वारो आहे त हिनखे उहे माण्हू पढ़ंदा जिन जी सिंधी ॿोली न आहे ऐं हीउ हिकिड़ो माण्हू आहे क्रिस्टोफर शेकल प्रोफेसर आहे हार्वर्ड यूनिवर्सिटीअ जो उहो एतिरी सिंधी ॼाणे थो हुन तहक़ीक़ कई उहो भिटाईअ ते आयो रहियो अची 5-10 साल हुन तहक़ीक़ करे उनखां पोइ हीउ रिसालो लिखियो ऐं हीउ रिसालो छपाणो आहे 2018 में ऐं सॼी दुनिया में अवेलेबल आहे उनजे करे असां ख़ुशबख़्त आहियूं त अहिड़ो कमु बि शाह ते थिए थो हिन में हुन हिकिड़े पासे बैत ॾिनो आहे त ॿिए पासे जदीद अंग्रेज़ी में तर्जुमो ॾिनो आहे पहिरीं PhD सोरले साहब कई आहे सोरले कमिश्नर आहे हैदराबाद जो PhD करे थो ऐं उन सां शाह लतीफ़ जी ॻाल्हि अॻिते वधे थी पर उन में अंग्रेज़ी पुराणे दौर जी आहे हिन अंग्रेज़ी जदीद दौर जी ॾिनी आहे उनजे करे शाह लतीफ़ जे इन ॻाल्हि खे वधाउ ईंदो ऐं अॻिते वधंदी तव्हां बि पढ़ंदो कंदो सो शाह लतीफ़ जी हीअ कतण जी जेका बि सॼी तमसील आहे उन में 2-4 ख़्याल आहिनि हिकिड़ो त ख़ुदि कतण इंसानी ज़िंदगी जी मुआशी या मइशियती या इक़्तिसादी सरगर्मी आहे ऐं इंसानी ज़िंदगी जी हर इक़्तिसादी सरगर्मी खे हिन फ़िक्र सां भेटे सघिजे थो चई सघिजे थो हुन में हिकिड़ो माण्हू जेको सॉफ्टवेयर इंजीनियर आहे पंहिंजे कैबिन में वेठो नंढड़ियुनि चिप्स ते कमु करे उहो बि उहो कतण जहिड़ो कमु करे थो बारीकी वारो कमु करे थो छाकाणि त इहो कमु न रुॻो इंसान जे रिज़्क़ रोज़ीअ में कमु ॾींदो पर इहो इंसान जे हिननि क़दमनि खे अञा अॻिते वठी हलंदो उहे क़दम तबाहीअ ॾांहुं हुजनि या तरक़ीअ ॾांहुं हुजनि पर माण्हू अॻिते वञे थो माण्हू जी फितरत आहे उन में 2 ख़्याल भिटाई जे हुन में ॾाढा आया आहिनि हिकिड़ो त इंतिहाई सुठो भलो कमु करणु जंहिंखे सनू कतण हू चवे थो ॿियो ख़राबु कतण मिड़ई ईअं जहिड़ो तहिड़ो जंहिंखे रंढा रोड़नि भिटाई सॾे थो पर भिटाई ॿिन्ही कतणनि जी भेट करे जॾहिं हू फोकस करे थो त हू उन वेरी थॉट ते फोकस करे थो त तव्हां इहो कहिड़ी नियत सां कतियो आहे सनू कतियो आहे या थुलो कतियो आहे इट डज़ंट मैटर भिटाई जे नज़र मेटर्स यूअर विल तव्हां कहिड़ी नियत सां हुनखे ठाहियो जे चङी नियत सां तव्हां ठाहियो आहे त उहा शइ अॻिते वधंदी पहिरियों हुनजो बैत आहे त चायत पाए चित में सनू कतियो जन चायत पाए चित में सनू कतियो जिन तन जो सराफन तू कोई दाख़िल न कयो जिन माण्हुनि नियत ख़राबु रखी केतिरो बि सनू कतियो सुठो कमु कयो उन्हनि जो दुको ई दाख़िल न थियो ईअं असीं हिन वक़्तु दुनिया जे हुन जेका मूं कंप्यूटर जी सॉफ्टवेयर जी ॻाल्हि कई रोबोटिक्स असीं पढ़ूं था न्यूरॉन जी साइंस पढ़ूं था उन्हनि बि जिन शयुनि पोयां चङी नियत आहे उहे अॻिते वधंदियूं ॿियूं शयूं इंसान लाइ हानिकार हूंदियूं माण्हू उन्हनि खे कॾहिं बि क़बूल न कंदो फितरत उन्हनि खे रद्द कंदी एटम बम जो पहिरियों ख़त त दुनिया जो तारीख़ी ख़त आहे जंहिं ख़त ते हू ठहियो पर अॼु हर माण्हू एटम बम ते लानत विझे थो माण्हू कॾहिं कॾहिं पंहिंजे वक़्त ते शयुनि खे न सम्झी सघंदो आहे पर माण्हू खे सदाईं पॉज़िटिव रहणु खपे माण्हू खे सदाईं पंहिंजी नियत इंसानियत लाइ ऐं फितरत जे भले लाइ रहणु खपे उते हाणे भिटाई वरी ॿिए हुन रंढा रोड़ण वारी ॻाल्हि करे थो त मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जन तन जो सराफन अणतोरियो अघायो उन्हनि जो ईअं ई अणतोरियो अघायो आहे तोरीनि नथा ऐं क़बूल थी वञे छाकाणि त हुननि जी एक्टिविटीअ में हुननि जी गुड विल आहे ऐं उहा गुड विल हुननि खे
जे पोरे खे, उन्हनि जे कमकार खे, उन्हनि जे प्रोडक्शन खे मान ॾिराए थी। ऐं फितरत में, काइनात में मान उन खे मिलंदो जंहिं पोयां तव्हांजी चङी नियत हूंदी। बदनियत भली तव्हांजी उन वक़्त में, हाल में तव्हांखे केॾी पज़ीराई मिले, हिकिड़ो वक़्तु ईंदो जॾहिं दुनिया परखींदी, तॾहिं दुनिया ख़राब खे ख़राबु चवंदी। इहा दुनिया जी तारीख़ रही आहे, इंसान जो दिमाग़ आहे, इंसान जो ज़हन आहे। वरी बिटाई चवे थो त इंसान हिन काइनात में ॼमियो आहे, उनखे सुते हॾ साइणा न आहिनि, उनखे कमकार करिणो आहे, इक़्तिसादी सरगर्मी उनखे जारी रखणी आहे। जेसि ताईं बि उनजो जिस्म हले थो, दिमाग़ हले थो, कॾहिं बि इक़्तिसादी सरगर्मीअ खां न हटो। इक़्तिसादी सरगर्मी न रुॻो तव्हां लाइ कॉन्ट्रीब्यूट करे थी, तव्हांजे बाक़ी सॼी काइनात आहे जेका तव्हांजे आसपास आहे, जेका तव्हां ॾिसो ई नथा, उनखे बि कॉन्ट्रीब्यूट करे थी। तंहिंजे करे तव्हां कॾहिं बि उन मंझां न निकिरो, सुते हॾ न सायो। अहिड़ो वक़्तु ईंदो जो तव्हां वटि कुझु बि न हूंदो, ऐं जॾहिं ईद जो वरी उनखे भेटे थो त ईद अची वेंदी, तव्हां वटि पाइण जो कपिड़ो ई न हूंदो, छाकाणि तव्हां कतियो ई न आहे। ऐं कपिड़ो न हूंदो तॾहिं तव्हां सिकंदव उते, ऐं उहो तव्हांजो सिकणु बेवसी हूंदी, उन सिकण मां कपिड़ा न थींदा। साॻी ॻाल्हि खे जेकॾहिं असीं जदीद तनाज़ुर में ॾिसूं था त असां जहिड़ियूं क़ौमूं, असां जहिड़ा माण्हू जेके उहो कमु नथा कनि जेको जदीद दुनिया करे पई, त हिकिड़ो वक़्तु ईंदो असीं तारीख़ में हिन वक़्तु पोइते आहियूं, केतिरो पोइते रहिजी वेंदासीं। जॾहिं असां तारीख़ में, दुनिया में चटाभेटी न करे सघंदासीं, असांजी कॉम्पिटिंग हैसियत न हूंदी, त असां दुनिया में किथे हली सघंदासीं, किथे बीह सघंदासीं। दुनिया ॾाढी तेज़ आहे, कई माण्हू धरतीअ तां नस्ल मिसारजी विया, ख़तमु थी विया आहिनि ई कोन। उनजे करे इक़्तिसादी सरगर्मी ज़रूरी आहे। त उन लाइ भिटाई जो हिकिड़ो शेर आहे त कतण जी कान करे सुती साईं हॾ, कतण जी कान करे सुती साईं हॾ, सुबह ईंदई ओचिती ईद उगाड़नि गॾु, जिते सरतियूं कंदियूं सॾु उते सिकंदी सिंगार। सो माण्हू लाइ हिकिड़ो कॉम्पिटेटिंग माहौल बि बिटाई ॾिए थो त तव्हां पंहिंजे उन्हनि हिक जहिड़नि दोस्तनि, पोइ क़ौमूं बि हिक जहिड़ियूं सरतियूं थियनि थियूं। माण्हू जेकॾहिं सरता थियनि था त क़ौमूं बि हिक ॿिए जूं सरतियूं आहिनि, मुल्क सरता आहिनि, त उहे पाण में जेकॾहिं कॉम्पीट न कंदा त यकीननि उहे हली न सघंदा। ॿी बिटाई ॻाल्हि हुन में जेका वर जो वारो ॾियणु आहे, त वर ॾे वारो त सुहा सरतियुनि विच में, इहो बि हुन में 3-4 हंधनि ते मुसलसल न कयो आहे। ऐं उन वर मां मुराद फितरत, कुदरत, अलाह, तव्हां जेकी हुनखे चओ उहो आहे। जॾहिं फितरत सपोर्ट करे थी माण्हू जी, त माण्हू जूं उबतियूं सुबतियूं थी पवनि थियूं। माण्हू चरियाई वारियूं ॻाल्हियूं करे थो, तॾहिं बि हुनजो उहो अॻिजंदो वञे पियो, उहो अॻिते हलियो वञे थो। उते साॻी ॾाह पारो माण्हू जेकर फितरत हुनखे सपोर्ट न करे थी, त उहो वीचारो ख़ुदि इंतिहाई बेवसी जी हालत में ईअं ई हले थो। हिकिड़ी चवणी आहे त बिना हूंद हरीफ़ चरियो चवाए। कॾहिं ईअं बि थी वञे थो, ॾाहो माण्हू आहे, अणहूंद वारो माण्हू आहे, मिसकीन माण्हू आहे, ॻाल्हि कंदो त हीअ चवंदो चरियो थियो आहे। पर उते साॻी जेकॾहिं को अहिड़ो माण्हू जंहिंखे फितरत सपोर्ट करे थी, उहो चरियाई वारी ॻाल्हि करे त माण्हू हुनजी ॻाल्हि सोननि अखरनि में लिखनि था। त ईअं बिटाई इन ॻाल्हि खे हले थो। तंहिंखां पोइ ॿी ॻाल्हि करे थो त इन इक़्तिसादी सरगर्मीअ में तव्हांजी कलेक्टिव बि आहे, पर फोकस हू अकेली सरगर्मी ॾिए थो, हेकले भेरण जी ॻाल्हि करे थो। त पहिरीं तव्हां फोकस पंहिंजो पाण ते रखो, माना पाण करियो तव्हां छा था करियो, पोइ तव्हांजो जेको कलेक्टिव सिस्टम आहे उहो तव्हां सां कीअं जुड़ियल आहे, उन में तव्हां कीअं अॻिते वधो था, इहा अलॻि ॻाल्हि आहे। पर बुनियादु तव्हां ते आहे। लाज़मी न आहे त तव्हांखे सिस्टम ई खाराए, सिस्टम ई कराए। सिस्टम सां गॾु तव्हां हलंदव त माना उन में तव्हांजो त को कार्ज कोन्हे, पोइ त सिस्टम जो कार्ज आहे, सिस्टम तव्हांखे खणियो हले थो। पर तव्हां हू हेकले भेरण जी ॻाल्हि करे थो। ॿियो हू चवे थो त जेके माण्हू सुचेतन, सुञाणनि, उहे एतिरा इंगेज आहिनि जो उहे हथां पही नथा छॾीनि। पहो हुनखे बुढ़े खे चइबो आहे। त उहे हिकिड़ो बुढ़ो जे हुन हथ मां निकिरे थो, कती लाइनि था त वरी ॿियो खणनि था, वरी टियों खणनि था, वरी चोथों खणनि था। मतिलबु त हुननि जी जेका सरगर्मी आहे उहा जारी रहे थी, सरगर्मी बीहे नथी। ऐं ईअं बिटाई उन जॾहिं इंगेजमेंट जी ॻाल्हि करे थो त उनखे मुसलसिल इंगेज रखी
इन तनाज़ुर में ॾिसे थो त वक़्तु मुसलसिल विहामे थो ऐं हू वक़्तु विहामण जी जिते किथे ॻाल्हि करे थो त हीअ हॾु विहाणी जा कती तां कत को पंहिंजे लॻ तूं भेरे किज भरत मतां रोए रत सुभाउ विच सरती। त वक़्त खे हू गॾोगॾु इक़्तिसादी सरगर्मीअ सां गॾु जंहिं ॿी शइ खे पैरेलल हू खणे थो उहो वक़्तु आहे, छाकाणि त वक़्तु वञे पियो ऐं वेंदड़ वक़्त में तव्हां जेतिरा इक़्तिसादी तौर ते इंगेज आहियो, माना तव्हां कुझु न कुझु प्रोड्यूस कयो पिया, त इहा शइ रहंदी वञी। अदरवाइज़ डल लाइफ में माण्हू हर को हिकिड़ी लाइफ जो मख़सूसु स्पान आहे गुज़ारे हलियो वेंदो ऐं उनजो कुझु बि न थींदो, कुझु बि न रहंदो ऐं को माण्हू उनखे यादि ई न कंदो, छाकाणि त हुनजी का इक़्तिसादी सरगर्मी कान्हे। पोइ उहे हथ जेके मुसलसिल कतनि था उहे सोन सरीखा हथ बिठाई छॾे थो। त सोन सरीखा उहे हथड़ा आहिनि ऐं उन में वरी जंहिं ॻाल्हि ते अहमियत ॾिए थो उहा आहे त ठीकु आहे तव्हां वटि कॾहिं कॾहिं वसीला जॾा हुजनि था, अभरा हुजनि था, लाज़मी न आहे त माण्हू वटि शुरूअ में ई कोई एॾियूं मेच्योर शयूं हुजनि या वॾियूं ताक़त वारियूं शयूं हुजनि, वसीला तव्हां वटि हुजनि, न। हू चवे थो त जासीं रतो रास थिए तेसीं भॻे साईं भेर, इहो औज़ार अरट तुंहिंजो जेसिताईं तोखे ठहियलु को सुठो मिले थो तेसिताईं जहिड़ो तो वटि आहे उन सां ई तूं हलंदो हल। जासीं रतो रास थिए तासीं भॻो ई भेर, बुरे बेकारीअ से हारी पाण में हेर, कॾहिं बद सोबत में न वञो, कत कतंदियूं केर नए से न ॼाणिजे। त जेके नयूं शयूं तव्हांखे ईंदियूं तव्हां उन्हनि नयनि शयुनि खे कीअं ॾिसंदो, इहा अञा अलॻि ॻाल्हि आहे, उन लाइ तव्हांखे नई तरबियत खपे, पर जेका शइ तव्हां वटि आहे उहा तमामु सुठी आहे। वरी इन कतण में चवे थो पंहिंजे औज़ारनि खे ठीकु रखो, टक खे सिधो रखो, टक विंगी वर घणा कतियां कुॼाड़ो, कापे मथां केतिरो आणिया उधारो, जे वर ॾे वारो त सुहा सरतिन विचा। कापे त आणणु, मूंखे सवेल मूं पोस्ट रखी हिकिड़े माण्हू पुछियो त इहो साईं कापो छा आहे, हिन जी माना बांदी आहे छा? कापो जिन माण्हुनि थोरो थोरो बचाए रखियो हूंदो न, कापो किफ़ायत खे चइबो आहे, उन्हनि खां उधारो खणणु, माना ॿिए वटि पियो आहे, बाबा हाणे मुंहिंजो सुठो एतिरो खुटो आहे त उन मां मूंखे इहा हिकिड़ी पोणी ॾे तूं या ॿ पोणियूं ॾे त पोइ वरी आऊं जॾहिं कतंदुसि त तोखे इहो कापो करणु आहे। कापो किफ़ायत शुआरी आहे, किफ़ायत करे जिन माण्हुनि रखियो आहे। ऐं उन सां गॾो चवे थो त कती थो, पर कतण सां गॾोगॾु बी अलर्ट, बी कॉन्शियस, कत ऐं कंब, कतण ऐं कंबण ॿ लफ़्ज़ इस्तेमालु करे थो त ज़रूरी आहिनि पंहिंजो पाण न भाए, तुंहिंजे वजूद जी का एॾी वॾी अहमियत न आहे, तूं हिन काइनात में जेका इहा इक़्तिसादी सरगर्मी करीं थो उनखे 100 ॿियूं शयूं सपोर्ट कनि थियूं, उनखां सवाइ तूं अकेलो शायदि दुनिया में न हली सघे। ऐं ईअं अकेलो जॾहिं भायो ऐं गुरूर कंदे जीअं अज़ाज़ील कयो, हू अज़ाज़ील जो भिटाई मिसाल थो ॾे त जीअं भेरिए भाइए एॾां हीअं मां, जीअं भेरिए भाइए एॾां हीअं मां, इन सुरके संदो साह पुछिजो अज़ाज़ील खे। त भाइण पंहिंजो पाण खे हरूभरू न रखो, अकेले फ़र्द कंहिंजी बि का एॾी वॾी अहमियत दुनिया में न आहे। माण्हू या हीअ काइनात जा सभई जिनसार हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि, गॾु हलनि था। समाज इन जो नालो आहे जंहिंमें माण्हू गॾोगॾु हलंदा रहनि था। ऐं भाइण भञी छॾियो, पंहिंजो जेको अंदर में इहो भायो आहे हिन खे ख़तमु कयो ऐं 8 पहर अरट सां गुज़ारियो। राति ॾींहं में ॻणण जो हाणे इहो ख़ुदि पहर बि शायदि अलाए केतिरनि माण्हुनि खे लफ़्ज़ अचे थो, पर ॾींहं राति में असां हींअर संभालियूं था 24 कलाकनि, 24 कलाकनि जा केतिरा पहर आहिनि? 8 पहर आहिनि, 4 पहर राति जा आहिनि, 4 पहर ॾींहं जा आहिनि, 3 कलाक जो हिकिड़ो पहर आहे। पोइ वरी इहो पहर घड़ियूं ऐं तमामु नंढी बारीकी वारी बि आहे अॻिते हुनजी, पर 8 पहर अरट से गुज़ारियो, मतिलबु जेको जाॻो था टाइम उहो बि तव्हांजी उन किरत सां हुजे लाॻापियल, जेको सुम्हो था
त ज़हन में शयूं उहे ई हुजनि, मतिलबु रिथाबंदी जेको ज़हन करे थो त उहो ईअं मुसलसिल तव्हां जंहिं बि उन कमकार में आहियो उनखे जॾहिं झलियो था त उहो करियो। ऐं समूरी तव्हांजी प्लैनिंग या स्ट्रेटेजिक विजन तव्हांजो जेको आहे स्ट्रेटेजिक एक्टिविटी आहे या शयुनि जो ईअं चओ त हिकमत अमलीअ वारो पहलू, हिकमत अमलीअ वारो पासो, उहो पंहिंजे पर में कयो। जेसिताईं मुकमल न थिए तेसिताईं उनखे एॾो खोलियो न, पर में पचायो। भिटाई पर में पचाइण जी ॻाल्हि करे थो ऐं उन सां गॾोगॾु इहा ॻाल्हि बि करे थो त पंहिंजो पाण मां असीं ऐं आऊं कढी छॾियो, न्यूट्रलाइज़ थी वियो। जॾहिं तव्हां उहा जेका मालिकी वारी ॻाल्हि करियो था त मूं हीअं कयो, मूं हीअं कयो, मूं हीअं कयो, असां हीअं कयो, त तव्हां सॼी बाक़ी कलेक्टिविटी ऐं फितरत खे लत हणी छॾियो था। तव्हां रुॻो पंहिंजो पाण खे ॻणायो था। ईअं तव्हां जो पंहिंजो पाण ॻणाइणु वरी बि उन भाए जे सूरत हाल में अचे थो ऐं उहो उन तव्हांजे पोरे खे ख़राबु करे थो। वरी इन सॼे मंज़र में जॾहिं हू उन्हनि कतण वारनि दोस्तनि खे साथियुनि खे गॾु वेही यादि बि करे थो त उदासी वारो ख़्यालु बि पेश करे थो त नसे वोण वणनि में नसे कातारियूं, पसियो बाज़ारियूं हीअड़ो मूं लूण थी। त उहे न वोण हाणे वणनि में आहिनि न उहे बाज़ारियूं आहिनि, इहो ज़माने जो दस्तूर आहे, ईअं ई हले थो। या अठई पर अरट सें जे कतन ऐं कंबनि, अठई पर अरट सें जे कंबनि ऐं कतन तिन जो सराफ़न फोरो फोलियो कीन खे। जेके माण्हू इन कैपेसिटी वारा आहिनि उन्हनि जी जेतिरी प्रोडक्शन आहे उहा ख़राबु सूरत में आहे। फोरो उहो हूंदो आहे जेको कतण जी आख़िरी सूरत आहे, अहिड़ो बिगड़ियल सुट आहे, उहो ई फोरो आहे। उहो फोरो खोले बि न ॾिसंदा नी, तूं जे टिकम आयो टिकम जो सुठो हूंदो खणी रखो बसि। जेके माण्हू उन सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी जा उन करे ॻाल्हि थो करियां, छाकाणि त कतण जी हिन वक़्तु इंसान जी जेका वॾे में वॾी सूरत आहे उहा इहा इन में नज़र अचे थी त माण्हू वर्चुअल दुनिया में इहो कात कते थो, उन में हू कापायती बि आहे, उन में हुनजा अर्ट बदिलियो आहे, अर्ट काठ जो बदिलजी वियो आहे, अर्ट मैकेनिकल थी वियो आहे, उन में हू नयूं शयूं सोचे थो। पोइ जॾहिं पर में पचाइण जी ॻाल्हि करे थो तॾहिं बि हू इलाही बारीक ॻाल्हि करे थो। पाणी मूंखे ॾिजां। सुट उन जो सफ़रो जे पर में पचाइनि, सुट उन जो सफ़रो जे पर में पचाइनि, आवाज़ अरट जो साह न सुणाइनि। जेको अर्ट हले थो हुनजो आवाज़ पंहिंजो साह बि नथो सुणे थो। लिकायो लतीफ़ चए कंबियो कताईं, जे माणक मटाइनि तो मुल महांगो हुनजो। उन्हनि जे कात जे साम्हूं, कतण जे साम्हूं जेकॾहिं तव्हां माणक मोती ॾियो त बि उन्हनि जो कतण महांगो आहे, माणक मोतियुनि जी क़ीमत तमामु थोरी आहे। हिन वक़्तु जेके अहिड़ो कमु माण्हू कनि था ऐं हुन सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी में जेको बारीक तरीन कमु कनि था, दुनिया जा उहे अरबपति माण्हू उन्हनि जे साम्हूं ई हथ जोड़े बीठा आहिनि त असांखे 5 मिंट ॾियो, असांखे कलाक ॾियो, असांखे हीअं ॾियो। जेके बि दुनिया जा वॾे में वॾा सॉफ्टवेयर जे दुनिया जा वॾा माण्हू आहिनि उन्हनि खे माना हीअं कंधु फेरे हीअं कुझु करण जो माना वेसांद न आहे, टाइम न आहे। एॾा एॾा माण्हू उन्हनि जे टाइम वठण लाइ बीठा आहिनि। हिन वक़्तु बि जेके माण्हू अठई पर अरट से कनि था उन्हनि माण्हुनि जी इहा हैसियत ऐं इज़त आहे। इन में माण्हू खे बिलीव करिणो पवंदो। जेको माण्हू पंहिंजे जंहिं बि फ़न सां आहे उन में हलंदो रहंदो त यकीनन उहो ठीकु नमूने सां हलंदो। पोइ इन कतण जी किरत में जेका पुख़्तगी अचे थी ऐं जॾहिं रिफाइनमेंट अचे थी ऐं तव्हांजो पोरियो इंतिहाई भली सूरत इख़्तियार करे थो। मलमल जंहिंजो पाण अॻु ज़िक्र कयो उनजो भिटाई ज़िक्र कयो आहे ऐं उनजो बारीकीअ जे न तनाज़ुर में ज़िक्र कयो आहे त तुम्बाए ताक़ीद से जिन पिञायो पाव, लसी तंद लतीफ़ चए हली तिन हथा, मलमल मंझा माउ जिन सिखियूं तिन सोन कयो। हू मलमल जे सॼी उणत मां सबक़ु सिखे थो। त जेको किरत जो प्रोसेस आहे उहो इंसान लाइ लेसन लर्निंग आहे। लेसन लर्निंग फॉर शिफ्टिंग टुवर्ड्स फ्यूचर। हिकिड़ी असां प्रोसेस में हलूं था, उन में हली हली जॾहिं 200 साल 300 साल 100 साल उन मां थकिजी पऊं था त उन ई प्रोसेस मां ॿी नई प्रोसेस जनरेट थिए थी। ईअं असांजे पोरे जा मीन्स चेंज थियनि था ऐं असांजो पोरियो रिफाइन थी अॻिते वधे थो। त
उन सॼी रिफाइनमेंट में कीअं सुठाई ईंदी, इंसान जो चङो ख़्यालु कीअं थींदो, इंसानु उन इक़्तिसादी सरगर्मीअ खे कीअं बहितर करे। सो हिन सॼे सुर कापायतीअ जो लुबल बाब इहो आहे त इंसान खे हिते वक़्त खे ॾिसणो आहे ऐं मुसलसिल कुझु न कुझु करिणो आहे। इंसान खे वांदे वेहण लाइ हिन धरतीअ में काइनात में न लाथो वियो आहे। हू जितां जीअं बि पैदा थियो आहे ईअं हू कंहिं न कंहिं चुरपुर लाइ कंहिं न कंहिं इक़्तिसादी सरगर्मी लाइ पैदा कयो आहे। उहा हुनजी इक़्तिसादी सरगर्मी सभिनी लाइ फ़ाइदेमंद बि आहे, सभिनी लाइ जे ख़राबु आहे त नुक़सान वारी बि सभिनी लाइ, न रुॻो हुन लाइ। हुनखे ॿियनि सभिनी ते सोचण खां अॻु में सभ खां अॻु पंहिंजो पाण ते सोचणु खपे ऐं पंहिंजी सरगर्मी ते फोकस करणु खपे। ईअं हिकिड़ो माण्हू कमकार कंदे जेकॾहिं चवे थो त फलाणो नथो करे आऊं छो कयां, इहो असांजे मुआशिरे जो अहिड़ो ऊंधो कमु आहे जंहिंजे करे असां अॻिते न वधी सघिया आहियूं। हर माण्हू जेकॾहिं पंहिंजो कमु करे उहे ॾही माण्हू सुठो कमु करणु लॻनि त तव्हां सोचियो त असांजी प्रोडक्शन किथे वञी पहुचंदी। असां वटि औरतूं मर्द सभु इंतिहाई बहितरीनु स्किलफुल। सो मोहबत मन में पाए रंडा रोड करणी आहे, चाहे कहिड़ा बि रंडा हुजनि, उहे तव्हांजा क़बूल वेंदा, उहे काइनात में किथे न किथे पंहिंजो असरु छॾींदा। जेको बि तव्हां चाहत पाए चित में जे सनू भली कतंदो, भली वॾो कमु कयो, उहो उन वक़्त में वॾी ईजाद नज़र अचे, पर उहा अॻिते हली उनखे माण्हू लानताणू विझंदा त हीउ हिन माण्हू ग़लति कमु कयो ऐं उहो कॾहिं फितरत में क़बूल न पवंदो। जेसिताईं तव्हां वटि औज़ार ठीकु न आहिनि, जहिड़ा औज़ार आहिनि उन्हनि औज़ारनि सां हलो। असां वटि ही थोरा माण्हू जेतिरा बि आया आहियो तमामु सुठा आहिनि, असीं इन ॻाल्हि ते छो वञूं त असां वटि को हरूभरू 500 माण्हू अची बीहनि, हिकु माण्हू बचे थो उहो तमामु सुठो आहे। माण्हू खे पंहिंजे पाण में ईमान हुअणु खपे, माण्हू खे कॾहिं बि तादाद ते न वञणु खपे। मिक़दार दुनिया में बदिलजंदा रहंदा आहिनि, दुनिया में मयार जी जा अहमियत आहे, उहा कंहिं बि शइ जी अहमियत न आहे। शिया का खालू नहीं, नहीं चंदन का बाग, सूरमा की सेना नहीं, नहीं सपूता का राज। शींहं हिकिड़ो हूंदो आहे ॿेले में, वलर न हूंदो आहे। वलर ढगियूं करे हलंदियूं आहिनि, उठियूं करे हलंदियूं आहिनि। चंदन जो वणु ॿेले में हिकिड़ो हूंदो आहे, जे ॿियो वणु वेझो थियो त ॿई हिक ॿिए जे ख़ुशबू में सड़ी वेंदा आहिनि। आर्मीअ जो सिपह सालार हिकिड़ो हूंदो आहे, उन हेठां लखे सिपाही हलण करण वारा हूंदा आहिनि, उहो हिकिड़ो ई हूंदो आहे। ॿ सिपह सालार दुनिया जे कंहिं आर्मी कॾहिं बि न ॾिठा आहिनि, नंढी हुजे या वॾी हुजे, ग़रीब मुल्क जी हुजे या शाहूकार मुल्क जी हुजे। ॻोठ में, पाड़े में, राजबाग में सपूट माण्हू थोरा हूंदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे, उनजे करे सॼो जग हलंदो रहंदो आहे। उनजे करे डोंट बिलीव इन टू ओनली क्वांटिटी, बिलीव इन क्वालिटी। साॻी ॻाल्हि ईअं लतीफ़ करे थो। ऐं जेसिताईं तव्हांजा जहिड़ा औज़ार आहिनि उहो जेसीं रतो रास थिए तेसिताईं भॻे सां भेरण घुरिजे। माण्हू खे माण्हू मां ईमान न लाहिणु खपे, पाण मां ईमान न लाहिणु खपे ऐं ईअं कतणु खपे जो सुभाणे ईद उघाड़नि सां गॾु न अचे, माण्हू उन ईद में उघाड़ो थी न बीहे। असां दुनिया में हिकिड़ो माण्हू जेकॾहिं अमेरिका जो माण्हू, बर्तानिया जो माण्हू तव्हांजे भर में बीहे, उहो ॿिए नमूने बिहेव करे ऐं तव्हां हुनजे साम्हूं ईअं माना मोगा मटर लॻो त इहो उघाड़े वारी ईद आहे, ॿियो छा आहे। ॼण हुनखे कपिड़ा पाता पिया आहिनि, तव्हांखे कुझु बि पातल न आहे। साॻी जेकॾहिं हुन वारा स्किल तव्हां वटि हुजनि हा त तव्हां हुन वांगुरु कपिड़नि पातल नज़र अचो आहे। सो इहे शयूं असांखे नज़र में रखणियूं आहिनि। असीं आऊं खे छॾिणो आहे, उन भेण भाइण खे छॾिणो आहे, पंहिंजो पाण ते फोकस करिणो आहे। असांजो हर अमल हिन काइनात जो अमल आहे, न असीं गॾु पाण सां का शइ खणी अचूं था, हिकिड़े एंट्रेंस मां अचूं था, ॿिए एग्ज़िट में हलिया वञूं था। जेकी कुझु कयूं था उहो हिते छॾे वञूं था। उहा असांजी इक़्तिसादी सरगर्मी आहे, चाहे उहा टेंजिबल सूरत में हुजे या इंटेंजिबल सूरत में हुजे, उहा बीहणी आहे। जेकॾहिं उहा चङी आहे त चङे नाले सां क़यामत ताईं ॻणिबी वेंदी, जेकॾहिं ख़राबु आहे त उहा केॾी बि वॾी आहे, ख़राबु नाले सां ॻणिबी वेंदी। उन ते ईमान रखिणो आहे, उन ते बीहणो आहे त जीअं असां अॻिते हली सघूं। इन असां पंहिंजे इन फ़िक्र खे खणूं, लतीफ़ खे पढ़ूं ऐं लतीफ़ खे असांखे सुठे नमूने पढ़णु खपे, सम्झणु खपे, ॿी दुनिया खे सम्झाइणु खपे। अहिड़ा हे अंग्रेज़ी जा ॿिया जेके रिसाला आहिनि उन्हनि खे ॾिसी उनखे अपडेट करणु खपे। दुनिया खे असीं ॾिसूं त हेॾो फ़िक्र पियो आहे,
ख़्यालु आहे उन ख़्याल खे खणी हीअं सां हंडायो त माण्हू हिकिड़े ज़ीरो खां निकिरे थो 100 ताईं हलियो वञे थो 200 ताईं हलियो वञे थो। सिर्फ़ु ॻाल्हि खे खणणी आहे ऐं उहा ॻाल्हि जेको बि लहे थो यकीनन उहो माण्हू दुनिया में तरक़ी करे थो। जिन क़ौमुनि तरक़ी कयूं आहिनि उहे क़ौमूं कंहिं वक़्त में सफ़ा वेल क़ौमूं हुयूं, हिन वक़्तु मथे बीठियूं आहिनि। जेकॾहिं अमेरिका जो माण्हू मौलाना रूमीअ खे पढ़ी सघे थो, उहो माण्हू बर्तानिया जो माण्हू भिटाई खे पढ़ी सघे थो, त भला असां छो न पढ़ूं? असांजे लाइ उन में कहिड़ी ज़रूरु हुननि का ॻाल्हि ॾिठी आहे न, तॾहिं क्रिस्टोफर शेकिल उनखे छो थो तर्जुमो करे? क्रिस्टोफर शेकिल जी नौकिरी त इहा कोन हुई त हरू भरू शाह लतीफ़ खे तर्जुमो कंदो त उनखे इंक्रीमेंट वधीक मिलंदो, पर न, हुनजो शौक़ु आहे। हुन ॾिठो त उन्हनि में ख़्यालनि में चङियूं शयूं पियूं आहिनि, चङा तसवुर आहिनि। उहे मैसेज असां पंहिंजे मुआशिरे में जेकॾहिं खणी अॻिते वधाईंदासीं त यकीनन उनजो फ़ाइदो थींदो। सो तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां आयो ऐं तव्हां टाइम ॾिनो। हीअं असां हर महीने कमकार कंदा रहंदासीं। दोस्तनि खे ॿुधाइजो, लतीफ़ पढ़ंदासीं, तारीख़ पढ़ंदासीं, अदब पढ़ंदासीं, तरक़ीअ जो जदीद हलंदड़ अमल पढ़ंदासीं, सभु शयूं असां पढ़ंदासीं, गॾिजी पढ़ंदासीं, ॿुधंदासीं, हिक ॿिए खां सम्झंदासीं, सम्झाईंदासीं ऐं इहो अमल इंशा अल्लाह ताला हलंदो रहंदो, अॻिते वधंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी।